आम ख़बर मां ताईं पहुचाईंदा हलूं। दौलतपुर में संग्राम मोरी लग पुलिस ऐं हथियारबंदनि में मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। 2 हथियारबंद ज़ख़्मी थिया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ज़ख़्मी थियल हथियारबंदनि में अल्लाह बचायो चौहान ऐं अब्दुल रज़ाक जट शामिल आहिनि। गिरफ़्तार थियल हथियारबंदनि जे कब्ज़े मां हथियार हथ कया विया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। दौलतपुर में संग्राम मोरी लग पुलिस ऐं हथियारबंदनि में मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। मुक़ाबले में 2 हथियारबंद ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। दौलत मां GM लाखो खां। GM छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही दौलतपुर वेझो संग्राम मोरी लॻ फोरन ऐं पुलिस में मुबैना तौर मुक़ाबिलो थियो आहे, जंहिं दौरान 2 फोरू दादूअ वासी नाले अल्लाह बचायो चौहान ऐं टंडो अलायार वासी अब्दुल रज़ाक जट खे दौलतपुर पुलिस ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। हुननि वटां हथियार पिणु हथ कया आहिनि। दौलतपुर पुलिस ज़ख़्मी फोरन के अस्पताल मेहरबानी अपडेट करण लाइ।